कुछ वक्त असांजे सिंध धरती जो हिकिड़ो अज़ीम इंसान हज़रत मौलाना मुफ्ती ज़रव अली खान कराची वाला अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्र जे मथां किरोड़ रहम जा मींहं नाज़िल फरमाए। उन्होंने पंहिंजे तालिबन खे सबक दौरान सही रखो छॾियो न तवजो मटे सबक दौरान पंहिंजो ख्वाब पे थोड़ो तवजो कजो ख्वाब पे ॿुधाए पंहिंजे तालिबन खे त ख्वाब में ॾिठुमि त फौत थी वियो आहियां क़ब्र में दाख़िल थी वियो आहियां क़ब्र में सुम्हारियो त ओचितो ॾिठुमि त हिकिड़ो माण्हू क़ब्र में टपी आयो ॾाढो सुहिणो हुयो उहो अञा बीठो त वरी ॿियो अची वियो ॿियो जो अची वियो त उहो हुन खां वधीक सुहिणो पोइ उहो जेको ॿियो आयो उन पहिरें खे चयो त हेॾे पेरनि ॾों थी बीह उहो मुंहिंजे पेरनि ॾे वियो हलियो मां हिननि ॾे ॾिसां पियो हे मुंहिंजे मथनि खां बीह रहियो ॿियो जेको पोयों आयो कि अञा ईअं हुयासीं त ॾिठुमि त किरामन कातिबीन अची विया उहो जेको सुवाल जवाब ॿुधंदा हा मुनकिर नकीर किरामन कातिबीन मुनकिर नकीर अची विया सुवाल जवाब वारा अञा सुवाल जवाब जे लाइ मुंहिंजे वेझो थिया त जेको मुंहिंजे मथनि खां बीठो उन सरू करे चए ॾे उहो जेको हुयो न भई सुवाल नामो उहो वठी करे उनखे सही करे ॾिननि हलो खणी वञो मां भई ॾिसां पियो हैरान थी वियुमि सुवाल जवाब मूंखे करणु न ॾिनो मां हुन खां पुछुमि त तव्हां केरु आहियो पोइ चई त नथो सुञाणे चई न उहो जेको पेरनि ॾों तुंहिंजो बीठो आहे इहा तुंहिंजी सुबुह जी निमाज़ छा चई जेको पेरनि ॾों बीठो इहो सुबुह जी निमाज़ थी चई तूं चई मां क़ुर तो मूंखे पूरी कायनात में पंहिंजी ज़िंदगीअ में मूंखे पूरी कायनात ते पहुचाई सुबुह जी निमाज़ तो कॾहिं बि कज़ा न कई हो तुंहिंजे छॾाइण जे लाइ इहा निमाज़ ई खोड़ हुई पर अल्लाह ताला तुंहिंजी महिरबानी तुंहिंजे एज़ाज़ जे लाइ मूंखे बि मोकिलियो त वञ तूं बि वञ करे बाने सां भलाई कर चए हे जेके हुए इहे मुनकिर नकीर सुवाल जवाब जे आया मां हिननि खे लिखी ॾिनुमि हलो हिन खां सुवाल जवाब न कयो असांजे हाय हाय कुझु ॾींहंनि खां पोइ फौत थी कुछ ॾींहंनि खां पोइ फौत थी वियो इहो तालिबन खे पंहिंजो ख्वाब ॿुधाए पोइ फौत थी वियो यार ॻाल्हियूं त इहे अथव निमाज़ कमु ईंदी रोज़ो कमु ईंदो ॾाढी कमु ईंदी क़ुर जी तिलावत कमु ईंदी ईंदव त फ़ाइदो आहे न ईंदव त ख़ुदा जो कसम खणी थो चवां न सुभाणे तव्हांजो थी सघे त पुट बि बकुल पढ़ण न अचे क़ब्र ते जेको करणो अथव हींअर पंहिंजी ज़िंदगीअ में रब जो थियो एहसान आयो जे रमज़ान वाधायूं हिन मोमिन खे मोटियो वरी मेहमान रब जो थियो एहसान आयो जे रमज़ान वाधायूं हिन मोमिन खे मोटियो वरी मेहमान रब जो थियो एहसान मोमिनन खे थी ख़ुशी माह मिठे जो चंड ॾिसी रहमत जो मींहुं वसियो जन्नत जी अहवाल थी खुशियुनि जा था मेड़ मचन खुश थी मोमिन सभु था खिलनि नेकीअ ॾे दिल माइल थी नेकीअ ॾे दिल माइल थी जो ॿुधिजी वियो शैतान रब जो थियो एहसान आयो जे रमज़ान वाधायूं हिन मोमिन खे मोटियो वरी मेहमान रब जो थियो एहसान नाज़िल थियनि थियूं रहमतूं हिन में घणियूं हिन बरकतूं पाक कलामुल्लाह जूं खूब थियनि थियूं तिलावतूं ॾोहनि खां नफ़रत थिए मस्जिद सां चाहत वधे भाग भरे इन माह मिलाद भाग भरे इन माह में लाथो ख़ुदा क़ुरआन रब जो थियो एहसान आयो जे रमज़ान वाधायूं हिन मोमिन खे मोटियो वरी मेहमान रब जो थियो एहसान रोज़ा सब सारे रखो हिकिड़ो भी न कज़ा कयो ऐं तरावीहूं सभई दिल सां सारा सांडे पढ़ो फर्ज़ नवाफिल ऐं सुन्नत तिन में कयो जहद ऐं हिम्मत मालिक सां ई हिन में रखियो जन्नत जो सामान रब जो थियो एहसान
ख़ैर ॾहे में आ रहमत, ॿियनि में वरी आहे बरकत, टें ॾहाके में ख़ुदा खोल छॾी आ मग़फ़िरत। रहमत जी सभु तलब कयो, रहमत जी सभु तलब कयो, बरकत जूं दुआऊं घुरो, हिन महीने जे सदके माफ़ कंदो रहमान वार, बजो थियो एहसान वार। सैफुल्लाह ले जवी किस्मत थी पंहिंजी भली, जिंदगीअ में ॿीहर जो आयो वार रमज़ान वरी, रूहानी जज़्बा वधन, दिलड़ियूं थियूं धोपी पवन, माह भला रिज बरकत सां थींदो पुर ईमान वार, बजो थियो एहसान वार। आयो जे रमज़ान वा, वाधायूं हिन मोमिन खे, मोट वरी मेहमान वार, बजो थियो एहसान वार।